अस्सलाम वालेकुम दोस्तों, जीअं त असांजो हीउ फर्स्ट व्लॉग आहे। हीअ असांजो मेन तौर में स्टॉप आहे दड़े भरिसां ऐं असां हलूं पिया पंहिंजे ॻोठ तरफ़। दोस्त साकिब जान किहर आहे ऐं असां अॻिते हली तव्हांखे विज़िट करायूं था। हितां असां जेके सॾींदा आहियूं ॿिदगी, ॿ दग हूंदा आहिनि, इन करे असां ॿिदगी सॾींदा आहियूं। असां हलूं था स्पेशल एजुकेशन जे तरफ़। स्पेशल एजुकेशन तरफ़ हलूं पिया। माशाअल्लाह ही तैयार थी रहियो आहे ऐं इंशाअल्लाह आईंदा हिन ॿार बि पढ़ंदा जेके माशाअल्लाह विज़िट कयो तमामु वणंदो तव्हांखे। स्पेशल एजुकेशन खां पोइ हलूं था कमर खान जे बंगले ते। माशाअल्लाह तमामु बहितरीनु बंगलो हुयो पहिरियां, ऐं हाणे बण कटराए छॾिया अथऊं। हाणे थोरो ॼण मज़े जो न आहे रहियो, वधीक तव्हां लुक ॾिसी सघो था। हाणे स्पेशल एजुकेशन ऐं कमर खान जो बंगलो विज़िट करे वियासीं। हाणे हलूं था हीअ असांजो प्राइमरी स्कूल आहे ऐं हीअ गली वञे थी असांजे ॻोठ। बसां मस्जिद आहे, चइनि तरफ़नि खां 4 गेटूं बि आहिनि ऐं माशाअल्लाह हाणे मां हलां थो पंहिंजी मेन घिटी ओताक जे तरफ़। ये असांजी ओताक आहे ऐं हलूं था ओताक जे तरफ़ कुल्लिम। ऐं ही माशाअल्लाह असांजी माशाअल्लाह ख़ूबसूरत ओताक आहे ऐं हाणे जाइ था ठहियूं ऐं गेटरनि टीयरनि खे रंग पिया कयूं। ऐं ही माशाअल्लाह मुंहिंजो मामू गेम पियो खेॾे। हिन सां मां कचहरी करे ईअं सोचियुमि त हिकिड़ो व्लॉग ठाहे छॾियूं। जंहिंखे वीडियो वणियो असांजे चैनल खे सब्सक्राइब कंदा। थैंक यू, महिरबानी।